नाज़रीन, मक़सूद रिंद ऐं भरपासे जे ॻोठनि जे जर जो पाणी खारो हुअण करे ॻोठाणा तोड़े शहरी परे परे खां अची दरगाह मोहबशाह तां मिठो पाणी भरण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था ख़ैर मोहम्मद रिंद जी हीअ रिपोर्ट। मौजूद आहियूं दरगाह मोहबशाह वटि, जिथे पाणी मिठो हुअण करे परे परे खां जेको आहे ॻोठ धिंगाणो रिंदा, खैरो रिंदा, मुराद अली रिंदा आहे, वली मोहम्मद रिंदा, भरपासे जा केतिरा ई ॻोठाणा 3-3, 4 किलोमीटर पंधु करे जेको हितां अची मिठे पाणी जी तलाश ते अची पहुचंदा आहिनि। ऐं जेको हिननि जो इहो चवणु आहे त असां सुबुह शाम जेको आहे सो मिठो पाणी हिते ई भरे पंहिंजे बचनि खे पीआरींदा आहियूं। ऐं असांजे ॻोठ में खारो पाणी हुअण करे ऐं जेको असांखे सख़्तु तकलीफ़ आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। धिंगाणे जे ॻोठ खां अचूं था, उन सारा पाणी शाम जो अचूं था, पाणी जी ॾाढी खोटी आहे हिते, सफ़ा खारो आहे, ज़हर पाणी, उन हिसाब सां अचूं था। पाणी जी ॾाढी ॾुखियाई आहे, असां वटि पाणी कोन्हे। हीअ ॾिसो सभु परे परे खां अचनि था माण्हू हिते, पाणी खारो आहे असांजे ॻोठ खां। हिते 2-3 किलोमीटर आहिनि, उतां अचनि था हिते गॾा मोटरसाइकिल बीठा आहिनि फटा। पाणी जी ॾाढी ॾुखियाई आहे असां वटि। अपील आहे अलाइदारनि खे असांखे पाणी जी कुझु कयो कोशिशि असांजी। मक़सूद रिंद में ॾाढी पाणी जी खोट आहे, परे परे खां हितां पाणी भरणु ईंदा आहिनि। हिते ॾाढी खोट आहे पाणी जी। असीं हुकूमत खे अर्ज़ु था कयूं त हिते नलका लॻाइनि, 3 नलका पूरे नथा पवनि। ऐं पाणी जी वॾी सख़्तु ज़रूरत आहे। आवाम ॾाढी परेशान आहे, आवाम परे परे खां ईंदी आहे, कमु सीड़ा हिते बीठी हूंदी आहे, नलका वांदा हूंदा ई कोन आहिनि, पाणी भरण ईंदा आहिनि। ॿुधूं इन जो चवंदा असांजे ॻोठ में 10-12 साल खां 15 साल खां वठी जेको खारो पाणी हुअण करे असां सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ऐं असां जेको पंहिंजो मोटरसाइकिलनि ते, गाॾियुनि ते, 2 गाॾियुनि ते अची 2 खां 3 ड्रम 4 ड्रम खणी अची जेको आहे त मोहबशाह जी दरगाह ते अची पाणी भरींदा आहियूं ऐं जेको आहे पंहिंजे ॻोठ ॾे खणी वेंदा आहियूं। साथी रिपोर्ट सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद, मक़सूद रिंद।